सहाफ़ती तंज़ीमुनि जे अॻवाननि सीनियर सहाफ़ियुनि चयो आहे त मीडिया आवाम जो आवाज़ बणजण बदिरां कारोबार बणिजी चुकी आहे। इहो ई सबबु आहे जो बहरिया टाउन जी आवाम सां ज़ुल्म बावजूदि मीडिया जा मुंहं बंदि आहिनि। मालूमात ताईं पहुच आवाम जो हक़ आहे, जिते अमल न थियण सां ग़लति रुझाननि खे मुंहुं ॾियणो पइजी वञे थो। पाकिस्तान प्रेस फाउंडेशन पारां सहाफ़त जी आज़ादी जी आलमी ॾियारे ते कराची में कोठाल सेमिनार में डॉक्टर जब्बार खटक, सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास, जीएम जमाली, प्रोफेसर तौसीफ़ खान, अवेस असलम ऐं ॿियनि सहाफ़ी अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टर जब्बार खटक जो चवणो हो त अॼु सहाफ़त जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। हीउ जेको स्लोगन आहे उहो आवाम जी मिल्कियत आहे। जेकॾहिं आवाम जी मिल्कियत आवाम ताईं न पहुचाई वई त न सिर्फ़ गैर अख़लाक़ी पर मुजरिम माण्हू क़दम हूंदो। हुन चयो त बहरिया टाउन इंतज़ाम ख़बर नाहे केतिरी रियासती ऐं गैर रियासती आहे, हू हिन वक़्तु मुआशिरे लाइ तमामु वॾो ख़तरो बणिजी वियो आहे ऐं तक़रीबन मीडिया हाउसिस ख़ौफ़ जो शिकार आहिनि। बहरिया टाउन जी अहिड़ी बदमाशी आहे, ॾोह असांखे केतिरनि ई इदारनि सां टकराइणो पवंदो आहे। मलिक रियाज जैसी जो शख्सियत, वो पता नहीं कितनी रियासती और कितनी गैर रियासती है, बहरहाल वो इतना बहुत बड़ा एक मुआशी उद्योग बन गया है कि हमारे सारे तकरीबन सारे मीडिया आउटलेट्स उसके खौफ का शिकार हैं कि वो उनका हुक्का पानी बंद कर देंगे। जब हम ये कहते हैं कि इंफॉर्मेशन, इत्तलात और मालूमात और खबरें वो आवाम का असासा है जो आवाम की तरफ पहुँचनी चाहिए, तो उस वक्त मलिक रियाज के जुल्म की निशानदेही हम क्यों नहीं करते। उसकी बदमाशी के सामने हमारा मीडिया जो कि टकराता है एस्टेब्लिशमेंट के साथ भी और जो बड़ा बहादुर बनता है, वो इसके सामने भीगी बिल्ली वो बनता है। ये दो रवैया कतई तौर पर ठीक नहीं है। इन मौक़े ते सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास चयो त जॾहिं असां पाण प्रोग्राम या टॉक शो कंदा आहियूं त उन वक़्तु असां पाण ख़ौफ़ में वरतल हूंदा आहियूं। असांखे केतिरनि ई हंधनि तां ख़तरो हूंदो आहे। हुन चयो त जेकॾहिं तव्हां सचाई सां पंहिंजी सहाफ़त ऐं रिपोर्टिंग कंदो त कंहिंखे हिमत न थींदी जो अव्हां ख़िलाफ़ु ॻाल्हाए, ऐं जेकॾहिं तव्हां पाण किथे ग़लति बयानी करे रिपोर्टिंग कंदो ऐं पाण मुराद ख़ौफ़ में हूंदो त कंहिंसां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाए न सघंदो। एक सबसे बड़ा मसला सहाफ़त का उसकी अपनी क्रेडिबिलिटी है। जब तक मेरी साख मेरे साथ है तो मुझे कोई भी ज़ेर नहीं कर सकता, लेकिन अगर मैं खुद ही कमजोर हूं और मेरी कमजोरियां किसी के पास हैं तो मैं कभी भी आंखों में आंखें डाल के बात नहीं कर सकता। इन मौक़े ते जीएम जमाली चयो त मीडिया मां 5000 खां वधीक मुलाज़िमनि खे निकाले ॾींदड़ इदारनि जा मालिक 5 खां 8 डिक्लेरेशन वठी करोड़नि रुपया कमाइनि था। मालिकनि खे कंट्रोल करण लाइ को मैकेनिज़म न आहे। हुन चयो त पड़ोतनि जे हक़नि ॾाढो हुकूमत न पर मालिक वॾो मसइलो आहिनि, छाकाणि त उहे पॉकेट यूनियन ठाहे मसइला पैदा कनि था। हुन चयो त हू अहिड़नि मालिकनि सां गॾु न हूंदा जेके वर्करनि जे पासे न बीहनि, हू सिर्फ़ वर्करनि जी मालिकी कंदड़नि सां गॾु हूंदा। हुन चयो त मीडिया हाउस बहरिया टाउन जे बिल्डर ॾाढो ख़ामोश आहिनि, केर बि उन्हनि ख़िलाफ़ ख़बरूं नथो हलाए। एक चैनल में ये मलिक रियाज एक बिल्डर ही है ना, कौन से चैनल पे कौन से अखबार में उसके खिलाफ कोई खबर छाप सकता है? माइका लाल, किस बात की आज़ादी है, आज़ादी राय साफियों के पास? हम रियासत पे तनकीद करते रहें, बात करते रहें, जो चाहे हम उनको कहते हैं, कहते रहेंगे, लेकिन एक छोटा सा आदमी, एक बिल्डर टाइप का, उसके खिलाफ पूरा मीडिया सबके मुंह बंद है। इतने बड़े बड़े चैनल आज़ादी राय के मालिक बैठे हुए हैं। बात वही है कि जो मालिक जितनी सी आज़ादी देता है उसको हम अपनी आज़ादी समझ लेते हैं। हुन चयो त सहाफ़ियुनि जी आज़ादी वारे बिल में कुझु मसइला हुजण करे रुकियल आहे, पर हू जल्द ऐवान मां मंज़ूर थी वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।